वीरन जी वस्ती नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु जी अपडेट आहे सोप सीरियल वीरन जी वस्ती जे मुताबिक़। जी हाँ दोस्तों, वीरन चवंदा आहिनि न, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। अहिड़े हिसाब सां इहो ड्रामे में वीरन जी वस्ती में साफ़ ॾेखारियो वियो आहे शिरोज ख़ान जे किरदार में। शिरोज ख़ान खे जेको किरदारु ॾेखारियो वियो आहे शिरोज ख़ान जो, इहो उन्हनि लाइ माण्हुनि लाइ मैसेज आहे जेका ॿियनि जे मथां ज़ुल्म कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि असां त पैसे वारा आहियूं, असां ॾाढा आहियूं, असां सां छा थींदो, असांजो को छा बिगाड़ींदो। ऐं उन्हनि जो ई जेको आहे उन्हनि जे लाइ ई हिकिड़ो मैसेज ॾेखारियो वियो आहे ड्रामे में। ऐं हक़ीक़त में थियो बि ईअं ई आहे जीअं हिन में ॾेखारियो वियो आहे, बिल्कुलु सही ॾेखारियो वियो आहे। जेका ज़ालिम आहिनि उन्हनि खे हिन मां सम्झणु घुरिजे। छो चवंदा आहिनि न, मकाफ़ात अमल शुरू। अहिड़े हिसाब सां हिन जो मकाफ़ात अमल ॾेखारियो वियो आहे शिरोज ख़ान जो। ऐं शामिर पंहिंजे हिसाब सां पंहिंजी पोज़ीशन में सही ॾेखारियो वियो आहे। पोइ बि उहो हिन जे मथां ज़ुल्म नथो करे, रहम अञा करे थो, न त अहिड़े ज़ालिम खे त उबतो टंगे छॾिजे। ड्रामो ज़बरदस्त थी चुको आहे, बहितरीनु थी चुको आहे। अचण वारा एपिसोड बि अञा ज़बरदस्त थियण वारा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त। थी सघे तो दासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, जीअं तव्हांखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहे। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त।